أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قل إن كنتم تحبون الله فاتبعوني يحببكم الله ويغفر لكم ذنوبكم. صدق الله العلي العظيم. وبلغنا رسوله النبي الأمي الصادق الأمين، ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين، والحمد لله رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي. يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. सभी साथी दिल की मोहब्बत साहब आवाज़ बुलंद दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। काबिल इज़्ज़त एहतराम उलमाए किराम, इंतहाई ज़ी क़दर ज़ी वक़ार साथियों, मुझे मुहतरम दोस्तों, भाइयों और बुजुर्गों, तवा ऐसा जो है नगोट लाल बख्श गोबाग के अंदर हिन अज़ीम शान सालाना शुहदाए करबला वसीरतुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॉन्फ्रेंस में बिरादरान इस्लाम कारी अब्दुल गनी पुल, सद्दाम हुसैन रिन, फौजी जाफर गोपांग साहिबान जंजी दावत रात जे हिन पहर में अल्लाह जे पाक कुरान जी महफिल में यकीनन महज अल्लाह रब्बुल इज़्ज़त के राज़ी करने जी नीयत सां गॾु थिया हूं। दुआ है त परवरदिगार तव्हां ऐं असां जी हिन हाज़िरीअ खे मंज़ूर व मक़बूल फरमाए। मूंखां पहिरियां काफ़ी आलिमनि जा, बुज़ुर्गनि जा, अकाबिरनि जा, अॻवाननि जा बयान थी गुज़रिया। मां भी कोशिश कयां थो त मुख़्तसर खां मुख़्तसर वक़्त में ॿ चार ॻाल्हियूं अर्ज़ कयां। दुआ है त अल्लाह तबारक व तआला मूंखे सही सम्झाइण, अवां खे सही सम्झण, असां सभिनी खे क़ुरान पाक जे तमाम ॻाल्हियुनि जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। हिननि जलसनि जो इनकाद इन जो सिर्फ़ हिकिड़ो मक़सद आहे। वो मक़सद इहो आहे त माण्हू जलसनि में अचनि, अल्लाह जो पाक कुरान ॿुधनि, अल्लाह जे पाक कुरान खे सम्झनि ऐं पंहिंजी ज़िंदगी अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे हुक्मनि जे मुताबिक़ गुज़ारनि। हिननि जलसनि जो मक़सद इहो आहे, जेकॾहिं अॼु खां पहिरियां को बेनमाज़ी हो, अॼु जलसे खां पोइ निमाज़ी बणिजी वञे। जलसनि जो मक़सद इहो आहे, अॼु खां पहिरियां को बेरोज़ायत हो, हिन क़ुरान ॿुधण खां पोइ रोज़ेदार बणिजी वञे।
इन्हनि जलसनि जो मक़सदु इहो आहे, अॼु खां पहिरियां को माल जो हिसाब करे ज़कात न ॾींदो हो, पर अॼु क़ुरान ॿुधी करे पंहिंजे माल जो हिसाब करे ज़कात अदा करे। इन्हनि जलसनि जो मक़सदु इहो आहे, कंहिं बाने खे अल्लाह तबारक व तआला पैसो ॾिनो आहे, लेकिन अॼु ॾींहं ताईं मके कोन वियो आहे, मदीने कोन वियो आहे, उमरो कोन कयो अथई। मन क़ुरान ॿुधी उनजी दिलि में इहा तड़प पैदा थिए त मूंखे मके मदीने वञणो आहे, उमरो करणो आहे, हुज़ूर जे रोज़े अतहर ते दुरूद व सलाम पढ़णो आहे। हिननि जलसनि जो मक़सदु इहो आहे, जेकॾहिं अॼु खां पहिरियां को इंसान हराम कमाए पियो, पर अॼु क़ुरान ॿुधी उन पंहिंजे दिलि में इहो अज़म कयो त इंशा अल्लाह अॼु खां पोइ मां हराम न हलाल कमाईंदुमि। तवजो आहे न, अॼु खां पोइ मां हराम न हलाल कमाईंदुमि। को पहिरियां कूड़ ॻाल्हाईंदो हो, अॼु क़ुरान ॿुधी पंहिंजे दिलि में इहो अल्लाह सां वाइदो करे, रब अॼु खां पोइ मां कूड़ न ॻाल्हाईंदुमि। को व्याज खोरी कंदो हो, अॼु दिलि में रब सां वाइदो करे, रब अॼु खां पोइ मां व्याज वारो कमु न कंदुमि। को दुकानदारा नाप तोल में कमी कंदो हो, पर अॼु क़ुरान ॿुधी रब सां वाइदो करे, मुंहिंजा परवरदिगार अॼु खां पोइ मां नाप तोल में कमी न कंदुमि, मुंहिंजा रब मुंहिंजी तौबह। ख़ुदा जो कसम, को हिकिड़ो माण्हू बि जेकॾहिं कंहिं हिकिड़ी ॻाल्हि ते अमल करे हितां उथी वियो न, यकीन ॼाणजो त असांजो जलसो कामयाब थी वियो। हिकिड़ी ॻाल्हि पंहिंजे ज़हन नशीन करे छॾियो, माने तवजो कयो, कुझु ईंदा कुझु वेंदा, को मसइलो कोन्हे। वक़्तु मूं वटि ॾाढो मुख़्तसर आहे, मां बि ॾाढो थकियल वेहा, अञा सफ़र बि करिणो आहे। मुंहिंजी तबीयत न आहे त मां कंहिंजे मथां वेठो तनक़ीद कयां। ॻाल्हि सम्झो था? मां क़ुरान पढ़ंदुमि, तर्जुमो कंदुमि, तफ़सीर बयानु कंदुमि, क़ुरान जा वाक़ा ॾींदुमि। को ॿुधे त बि उनजी मर्ज़ी, को न ॿुधे त बि उनजी मर्ज़ी। वाक़ा करणु मूं वसि, ॿुधणु कमु वरियामनि जो। जेका वेठा हो इहे तवजो सां, मुहबत सां, जेको उनवान आहे मां कोशिशि कयां थो त उनवान जे मुताबिक़ चंद ॻाल्हियुनि खे टच कयां ऐं तव्हांखे सम्झाइण जी कोशिशि कयां। किताबनि जे अंदरि अचे थो त जनाब अलीजुल मुर्तज़ा शेर ख़ुदा रज़ी अल्लाह तआला अन्हु पंहिंजे घर खां ॿाहिरि सफ़र ते वियल हो। अब तव्हां बि वेंदा हो न ॿाहिरि सफ़र ते, कॾहिं हिकु ॾींहुं, कॾहिं ॿ ॾींहं, कॾहिं 3 ॾींहं, कॾहिं 5 ॾींहं, कॾहिं हफ़्तो। सुहिणो अली घर खां ॿाहिरि सफ़र ते वियल हो। कुझु ॾींहंनि खां पोइ जॾहिं जनाब अलीजुल मुर्तज़ा जी वापसी थी, सुहिणो अली पंहिंजे घर आयो। अम्मा फातिमतु ज़हरा, अबा ओ मुंहिंजा सुहिणा साईं, क़ुरान जो आवाज़ सुरे था, मूंखे ॿुधो त मुंहिंजी दिलि बि ठरे, तव्हांजी दिलि बि ठरे। ऐं कम पिया थींदा ख़बर आहे। अॼु मां तव्हांजी ज़ियारत करण आयो आहियां। जनाब अलीजुल मुर्तज़ा घर आयो। अम्मा फातिमतु ज़हरा रज़ी अल्लाह तआला अन्हा सां मुलाकात थी, सलाम दुआ थी, खैर आफियत दरियाफ़्त थी। सुहिणे अलीअ अम्मा फातिमतु ज़हरा रज़ी अल्लाह तआला अन्हा खां पुछियो, फातिमा घर में कुछ मौजूद आहे? वो तो के चांवर, के जव, के सूती, तो घर में पचायूं, कुछ खाऊं। अल्लाहु अकबर। किताबन जो मुतालो कयो। अम्मा फातिमा जनाब अलीजुल मुर्तज़ा के फरमायो, अली काफ़ी ॾींहं गुज़री विया आहिनि, घर में कुछ भी मौजूद कोन है। फाका कशी आहे, घर में कुछ भी मौजूद कोन है। मुसाफिर हो, केतिरनि ॾींहंनि खां घर मोटियो, घर जे हालात जी मालूमात थी त घर में कुछ मौजूद कोन है। किताबनि में लिखियल आहे, सुनो अली उन्हनि पेरनि ते वापसि मोटियो। दिल में ख्याल आयो, वञा मेहनत क्या, मजदूरी क्या, ॿर पिया हलाल जा कमाया। सुभान अल्लाह, मोहब्बत वारी तो चओ।
मुझे यकीन है जेके भी बैठा हो मुझे मुर्शिद अली जा दीवाना हो परवाना हो मस्ताना हो पंजा बई है तफिजा में बुलंद करे तो चो सुभान अल्लाह। रब्बे मोहम्मद जो कसम असांजे चो वेंदो आहे न हे सोहणे अली जा गुस्ताख मुनकिर बे अदब बावुज़ू हां रब जे घर मस्जिद में हां मुझा बई हथ अल्लाह जे पाक कुरान ते हिन असां मुर्शिद अली जा गुस्ताख न हो असां सोहणे अली जा गुलाम हो। अॼु तोखे मां मुर्शिद अली ॿुधायां पर तूं दिल जे कननि खे खोले ॿुध त तुंहिंजो ईमान ताज़ो थिए। मां तवजो कजांइ जनाब अलीउल मुर्तज़ा पंहिंजे घर खां ॿाहिरि आयो, दिल में ख्याल आयो मेहनत क्या मजदूरी क्या पर प्या हलाल जा कमाया। अॼु दुनिया ते नज़र कर अॼु मुसलमान हराम ऐं हलाल में तमीज़ ई नाहे छॾी। जेको आयो हलाल आयो त बि खणी आ, हराम आयो त बि खणी आ। इहो हराम जो लुकमो जे बच्चन जे पेट में वञे थो अल्लाह जो कसम कुरान जो आवाज कदा असर कंदो, आज़ान जो आवाज कदा असर कंदो, हदीस जो फरमान कदा असर कंदो। ओ मुसलमानो सहाबा त फाका कशी कंदा हुआ पर हराम जे वेझो कोन वेंदा हुआ। मदीने जे मीर जे पाक जिंदगी ते नजर कर हे त रहमतुल लिल आलमीन हो, हे त नबियन जो सरदार नबी हो। किताबन जे अंदर अचे थो न रब्बे मोहम्मद जो कसम आमिना जो लाल आयो सब खां आखिर में हो पर मदीने जो मीर हुयो सब खां अॻ में। अल्लाह जो कमो पेश 1,24,000 नबी आया, हज़रत आदम और सफ़ीउल्लाह भी आयो। दौरे नबुव्वत ते नजर कर दौर हज़रत आदम सफ़ीउल्लाह जो हो, ज़ुबान ते तज़किरो मदीने जे मीर जो हो। हज़रत नूह नजीउल्लाह आयो, दौर हज़रत नूह जो हो, ज़ुबान ते तज़किरो मदीने जे मीर जो हो। हज़रत इब्राहीम खलीलुल्लाह आयो, दौर हज़रत इब्राहीम खलीलुल्लाह जो हो, ज़ुबान ते तज़किरो आमिना जे लाल जो हो। हज़रत इस्माईल ज़बीहुल्लाह आयो, दौर हज़रत इस्माईल जो हो, ज़ुबान ते तज़किरो मदीने जे मीर जो हो। हज़रत यूसुफ सिद्दीक़ुल्लाह आयो, हज़रत दाऊद खलीफतुल्लाह आयो, हज़रत यहया आयो, हज़रत ज़करिया आयो, हज़रत याकूब आयो, हज़रत अय्यूब आयो, हज़रत सुलेमान आयो। दौर उन्हनि जा पर ज़ुबान ते तज़किरो मदीने जे मीर जा हो। हज़रत मूसा कलीमुल्लाह आयो, दौर हज़रत मूसा कलीमुल्लाह जो हो पर ज़ुबान ते तज़किरो मदीने जे मीर जो हो। हज़रत ईसा रूहुल्लाह आयो, दौर हज़रत ईसा रूहुल्लाह जो हो पर ज़ुबान ते तज़किरो मदीने जे मीर जो हो। कुरान जो मुतालो करना रब कलाम मुक़द्दस में आवाज़ ॾिनो जदों वइज़ क़ाल ईसा इब्न मरियम या बनी इसराईल इन्नी रसूलुल्लाहि इलैकुम मुसद्दिक़न लिमा बैन यदैया मिनत तौराति व मुबश्शिरन बिरसूलिन यअती मिन बाद इस्मुहु अहमद। अल्लाह जो कसम है नबीयन जो सरदार नबी है, रसूलन जो पगदार नबी है, कायनात जो महदार नबी है, अल्लाह जो दिलबर है, नबीयन जो अफसर है, शाफिए महशर है, साक़िए कौसर है, बुलंद बाला कदर है, रहमत जो समंदर मुझे साईं जे पाक जिंदगी जो मुतालो कर। खुदा जो कसम केतरा केतरा ॾींहं गुज़री वेंदा हा मुझो साईं फाकन ते हूंदो हो, खाइण जे लाइ मानी कोन हूंदी हुई। किताबनि जे अंदर अचे थो खंदक जो मैदान आहे, सहाबा खंदक खे खोटनि पिया, मुझो साईं बि मौजूद आहे। सहाबा सां गॾु हे नबीजन जो सरदार नबी खंदक खोटाए थो। हिकिड़ो सहाबी मुझे साईं जो जानिसार वफादार सच्चो यार जंहिंजो नालो हज़रत तलहा रज़ी अल्लाह ताला मुझे आका जे ख़िदमत में आयो जदों फिदा का अबी व उम्मी या रसूल अल्लाह
सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ मोजा साईं मोजो अब्बो तहां ते कुर्बान मोजी अम्मा तहां ते कुर्बान सही भुख जी शिद्दत जे करे ॾाढी तकलीफ़ है सही काफ़ी ॾींहं गुज़री विया पेट में मानीअ जो गिरह न वियो आहे सही भुख जे करे मां पंहिंजे पेट सां पत्थर ॿधो अल्लाहु अकबर जॾहिं मुंहिंजे साईं पंहिंजे सोलाम खे ॾिठो पंहिंजे सहाबीअ खे ॾिठो पेट सां पत्थर ॿधल आहे मुंहिंजे साईं पंहिंजी कमीज़ मुबारक खे मथे खयो कुर्ते मुबारक खे मथे खयो जुब्बे मुबारक खे मथे खयो मुंहिंजे साईं फरमायो तलहा जेकॾहिं भुख जे करे तुंहिंजे पेट सां हिकु पत्थर ॿधल आहे त भुख जे करे मां मुहम्मद करीम जे पेट सां ॿ पत्थर ॿधल नारे तकबीर शाने मुस्तफा शाने सहाबा नारे तकबीर अल्लाहु अकबर कबीरा माने तवज्जो कजो न जेकॾहिं मुर्शिद बुखायल त मुरीद बि बुखायल आहे वक्त वक्त में फर्क आहे न अॼु दौर चेंज थी वियो अॼु बि आहिनि हक़ीक़ी मुर्शिद आहिनि हिकिड़ा मुर्शिद हक़ीक़ी ऐं ॿिया मुर्शिद जेका चवंदा बाबा कम हले हमारा हिकिड़ो फोत थी वियो बोली साहब हुनजी ख़बर ते कुल बुल पड़ी बख़्शी मुंहिंजा अल्लाह हिन जा अॻियां पोयां नंढा वॾा जवान पोड़ा सगीरा कबीरा सभु गुनाह माफ़ कजांइ मौला दुआ घुरी हमरा खां बर पिया वठी वञे पियो हमरा चुस बे त मौली साहब सब्र त कर बे त सही मौली साहब सॼी ज़िंदगी न नमाज़ पढ़ी न रोज़ो रखे न हज कयईं न ज़कात ॾिनई पाड़े वारनि खे तंग कयईं मिटनि माइटनि सां उचायईं कोई हिन खां ख़ुशि कोन्हे तूं अची हिन जा नंढा वॾा जवान पोड़ा सगीरा कबीरा सभु गुनाह बख़्शराए ॾंग खां वठी जन्नत बि पुॼाए ॾे त ख़बर चई बा चुप कर वेंदे वेंदे आख़िरी हथड़ी हणी छॾीमांसि उथंदो थोरे जो पुछंदो अब समझो था वधीक पाण सियाणा हो अकुल अला ने सभिनी खे ॾिनो इहा ख़बर पए थी कपिड़ो अच्छो आहे या मेरो आहे इहा ख़बर पए थी त ज़मीन में नफ़ो थींदो या नुक़सानु थींदो इहा पे ख़बर पए थी पैसो हिते लॻायां थो हिते नफ़ो आहे या नुक़सानु आहे बाक़ी इहा ख़बर नथी पए त हक़ु केरु आहे ना हक़ु केरु आहे बहरहाल खणी मां चयो तबियत विनायक ते वञण जी पर तवज्जो कजांइ मां चयो मुर्शिदनि में फ़र्क़ु हिकिड़ा हक़ीक़ी मुर्शिद अल्लाह वारा आहिनि अल्लाह जो कसम आहिनि ऐं ॿिया जिन जो कम ई पैसो आहे कटो बाबा पर पिया जान छॾनि हा ए ॿ टे साल पहिरियां बोर्ड आई तव्हां वटि बि आई न बोर्ड सॼो ठरी ॿीरो आहे ॿुॾी वियो तव्हांजी ख़बर न आहे छा सूरत आहे ईअं न वरी तकलीफ़ आई बहरहाल हमरा जो ज़मीनूं सभु ॿुॾी वयूं चांवर तबाह थी विया वॾी बेरोज़गारी थी वई कहत अची वियो तमामु वॾो इन मौसम में कंहिं हिकिड़े मुर्शिद खे ख़बर पई त हिकिड़ो मुरीद आहे उनजी ज़मीन में 2-3 मन अण बचियो आहे ख़लीफ़े खे गॾु खई हल त हलो मुरीद खां ॾंड वठी चऊं सालानो मुक़ररु थियल आहे छॾणो त न आहे जिन छॾे भूत छॾे मौलवी न छॾे हा ये तो मौलवीन जी गिला है हाँ आयो बाबा ज़मीन ते हमारा थ्रेशर आयो अस्सलाम वालेकुम मुरीद जी जो नज़र पई मुर्शिद अचे त फ्यूज़ ही सड़ी मुर्शिद वालेकुम अस्सलाम खैर में आयो चए भाई सालानो ॾंड थींदो आयो आहे टाइम थी वियो ख़बर पई चांवर बावरनि जा सालियूं लथियूं आहिनि चए मुर्शिद हर शइ हली वई आहे रुगो 5 मण बचिया आहिनि 5 मण पर तूं आयो आहे तुंहिंजे लाइ इज़त ईअं कर 2.5 मण तूं खण त 2.5 मण मां थो खणा मुर्शिद न ॾे त सभु ॾे मां घटि न वठंदो मुर्शिद कुझु मुंहिंजो बि ख़्यालु कर मुंहिंजा ॿार आहिनि बच्चा आहिनि औलाद आहे जी महिनत कई आहे नुक़सानु थियो कुझु ख़्यालु 3 मण तूं खण 2 मां थो खणा कि ख़बरदार 1 किलो बि घटि न वठंदुमि 1 किलो बि घटि ॾिनई न अहिड़ी बदुआ ॾींदोमांइ जो पीढ़ियुनि ताईं पिटींदो रहंदे अब वो हमरा हमारा सादा चवंदा नंबरी आहे मुर्शिद जी पिट ला अपना दे अब मां तव्हांखे पक फतवा थो ॾियूं वञा अहिड़नि मुर्शिदनि जी पिट कोन लॻंदी आहे ख़बर आयो न सम्झो था न ॻाल्हि पोइ कॾहिं कॾहिं अलाह करे ख़ैर मुर्शिद जो दिमाग़ मुरीद जो दिमाग़ फिरंदो आहे न पोइ अलाह राम करे ऐं मुरीद जो हिकु साईं नुक़सानु थियल अनो बचो कोन तबाही थी वई हिकिड़ो ॾंडो पियो अहिड़ो फस्ट क्लास हेड़ो बिनो हेड़ो ॾंडो
खई हिक ॿियो टियों चोथों भगो मुर्शिद बे खलीफ़ो कढ अञा मुरीद न ठरियो हीअं जो फेराए डंडो हयईं त पंजो डंडो मुर्शिद खे वञी बन्ने ते लॻो ॿाहिरि जो निकितो ख़बर पई त ॿियो मुरीद पिया उनजी ज़मीन मां ॿियर न लथो पुड़ियो न वरी फिरी ओॾे अस्सलाम वालेकुम मुर्शिद ख़ैर में आयो आहियां चइबो आयो आहियां ॾिनो वठण कि मुर्शिद लथा ई 4 मण आहिनि तूं आयो आहीं इज़त 2 मण तूं खण 2 मां थो खणा मुर्शिद साॻो ई कमु कयो चई न ख़बरदार ॾे त 4 ई ॾे 2 मां न वठंदो मां त जेको ख़लीफ़ो कढ होसि न मुर्शिद खे चवण लॻो मुर्शिद हो मुरीद केॾो भलो हो जंहिं 4 रोक ॾिना 5 बन्ने ते पुॼाए वियो मुर्शिद हुते भी मोचड़ा खराया दई वरी हिते भी मोचड़ा कर वठी 2 मण जान छडाए अल्लाहु अकबर मां साथन के चवंदो हा त सहाबा जो मुर्शिद त आमिना जो लाल हो न अॼु ॾाढा त चओ सुभान अल्लाह खुदा जो कसम ॾींहं गुज़री वेंदा हा मुंहिंजो साईं हिकिड़ी खारक ते गुज़ारो कंदो हो हिकड़ी खारक के चवण वारे वाह जा लफ़्ज़ छा जे तो चंद खजूरे जब की रोटी और एक कटोरा पानी का चंद खजूरे जब की रोटी और एक कटोरा पानी का ये तौर तरीके दुर्वेशों के ये तौर तरीके दुर्वेशों के ये तौर तरीके दुर्वेशों के और मनसब है सुल्तानी का ये तौर तरीके दुर्वेशों के और मनसब है सुल्तानी का अल्लाहु अकबर कबीरा मुझो मुर्शिद अली रज़ी अल्लाह ताला अन्हु घर का बाहर आयो दिल में यो ख्याल आ मेहनत क्यों मजदूरी क्यों पर पे हलाल जा कमाया बच्चन जला सीधे सामान वठी वजा खादे खुराक वठी वजा अटो ए चावल वठी वजा जवे सूटी वठी वजा तवज्जो कजो मुसलमानो तू जो ईमान ताज़ो थी पवंदो सुने अली मजदूरी जी तलाश कई लेकिन मजदूरी को न मिली अल्लाहु अकबर मुझो मुर्शिद अली बजे के दोस्त सहाबी जे खिदमत में आयो जे मुझा भाउ मुखे कर्ज जी जरूरत हो कुछ कर्ज मिलंदो अली घणो कर्ज खपई जे घणो न खपे हिकड़ो दीनार करे खपे जल्दी अली तोखे पंहिंजो कर्ज वापस कदो जे अली हिकड़ो दीनार जिया हिकड़ो दीनार खोड़ है उन अल्लाह जे बाने मुझे मुर्शिद अली के हिकड़ो दीनार कर्ज दिनो मुझे मुर्शिद अली दीनार क्यों दिल में यो ख्याल हाने बाजार में वनो मार्केट में वनो बच्चन जलाए खादे खुराक जो सामान वठा पर तवज्जो त कर मुसलमान अल्लाह जो कसम इन ईमान जो केर मुकाबलो कदो रस्ते में मुझे साईं जो ॿियो सहाबी हज़रत मिक़दाद रज़ी अल्लाह ताला अन्हु मुर्शिद अली सां मिलो मंझंदि टाक जो टाइम आ मुझे मुर्शिद अली पुछो मिक़दाद ख़ैर त आहे काॾे थो वञे मंझंदि टाक जो काॾे निकितो आहे हज़रत मिक़दाद फरमायो अली घर जी कैफियत ठीक न आहे घर वारी बुख ते बच्चा फाकन ते अॼु निकतुम त का मजदूरी क्या का मेहनत क्या पर पे हलाल जा कमाया बच्चन जे लाइ सामान वठी वञा अली मजदूरी को न मिली खाली हथे घर मोटे थो वञो मुझे मुर्शिद अली जॾहिं हज़रत मिक़दाद जे ज़ुबान खां लफ़्ज़ ॿुधा सोने अली फरमायो मिक़दाद मुझे घर जी भी आई सूरत हाल हिकड़ो दीनार कर्ज वठी आयो हो पर मिक़दाद लगे थो तुझे घर जी सूरत हाल अञा वधीक ख़राब हो मिक़दाद हे दीनार तू वठ ऐं पंहिंजनि बच्चनि ॿारनि जे लाइ खाधे पीते जो सामान वठी वञ नारे तकबीर गली गली नगर नगर चमन चमन गली चमन चमन गली गली चमन चमन गली गली अब सोने अली जो नालो मोहब्बत सां खणो चमन चमन गली गली पोयां बि जो सवाब थींदो आहे चमन चमन गली गली अल्लाहु अकबर कबीरा
बिकदाद लगे तो तुझे घर जी सूरत हाल वधी के खराब हो मदीना कर्ज वठियो मुझे घर जी भी सागी सूरत हाल पर तू वठ तू पंहिंजन बच्चन ॿारनि जे लाइ सामान वठी वञ मुसलमानों इन ईमान जो मुक़ाबिलो आहे कर्ज वठी आयो आहे मदीने जे मीर जो लखते जिगर न्याणी जिगर जो टुकड़ो अम्मा फातिमा ज़हरा दुख ते आ जन्नत जे जवानन जा सदा सरदार अल हसन वल हुसैन सय्यदा शबाब अहलिल जन्नह बचड़ा दुख ते हैं ईमान ते नजर करना पहिरियां ॿियनि जी तकलीफ़ मिक़दाद तूं वठ पर अॻियां बि त हज़रत मिक़दाद हो न चए थो अली न खातून जन्नत तुझे इंतजार में आ जन्नत जे जवानन जा सरदार तुझे इंतजार में है अली न मेहरबानी कर हे तू खड़ी वन बच्चन जे लाइ सामान वठी वन सोने अली छा फरमायो ॿुधंदो अला ॿुधंदो ज़ोक सां वेठा हो न थकेलो हाणे दुआ घुरा तो तकरीबन मूंखे अध कलाक का टाइम टपी वियो हला न चवां थो हला मां गाॾी में अल्लाहु अकबर कबीरा और तवज्जो कर जो ईमान ताज़ो थींदो तेरे हज़रत मिक़दाद फरमायो न अली तू घर जे लाइ सामान वठी वञ मेहरबानी कर मूंखे न ॾे सोने अली फरमायो मिक़दाद तोखे अल्लाह जे पाक ज़ात जो कसम आहे दीनार तू खणी वञ अल्लाहु अकबर सभिनी जा नारा घबराए न बिल्कुलु सही नारो नारे सिद्दीकी भी अल्लाहु अकबर नारे फारूकी भी अल्लाहु अकबर नारे उस्मानी भी अल्लाहु अकबर नारे हैदरी भी अल्लाहु अकबर जॾहिं सोने अली खैबर जे किले के फतह क्यों न पढ़ो किताब पिया आहिनि सोने अली हिक हथ सां खैबर जे किले के वरतो हिक हथ सां ही वठी जो किले के चई अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर हीअं जो किले जे दरवाज़े के खयई त पाणो दरवाज़े के कढी आयो ज़ुबान ते नारो अल्लाहु अकबर हो समझो था न ॻाल्हि खे हमारे तवज्जो कयो अल्लाहु अकबर हज़रत मिक़दाद हलियो वियो हाणे अली चो छा कजे घर न वियो सिधो मस्जिद नबवी जे अंदर आयो अॼुकल्ह दुनिया वारा परेशानी थिए के मौलवी जे कढ करे के मुल्ला जे कढ करे के फकीर जे कढ करे के ज़ाकिर जे कढ करे के ज़वार जे कढ मुर्शिद अली के जने तकलीफ हुई मुर्शिद अली कंहिंखे न सॾियो हो अल्लाह के सॾियो हो ॾाढा जो सुभान अल्लाह पढ़ो किताबन में मौजूद आ मुझे मुर्शिद अली शेर जली मस्जिद नबवी जे अंदर आयो ज़ुहर की नमाज पे जमात सां गॾु पढ़ी मुझे सही इमामत कराई समझो आहे मस्जिद में बैठो रहियो ज़िक्र अस्कार अल्लाह के याद पियो करे अल्लाहु अकबर कबीरा असर जी नमाज जो टाइम थी वियो मुर्शिद अली असर जी नमाज पे मस्जिद नबवी में पढ़ी इमामत मदीने जे मीर कराई सुनो अली मौजूद हाणे तवज्जो कजां जॾहिं असर जी नमाज पूरी थी सैयद नमाज का फारिग थिया सहाबा नमाज का फारिग थिया किताबन में चे तो मुझो साईं उठियो अब नमाज जी पाबंदी समझो था नमाज वॾी शइ आहे अल्लाह जो कसम नमाज वॾी शइ आहे छो इन जे करे जो अल्लाह तबारक व तआला नबियन के मेराज करायो ऐं मोमिन जो मेराज नमाज अथव समझो आहे न जे सजदो कंदा हो न जो ईअं सम्झंदा कि उन पट ते न आहियूं ये पेशानी अल्लाह जे रहमत वारनि कदमनि में सुने हुसैन करबला जे रेगज़ार धरतीअ ते बि नमाज कज़ा कोन कई हुई सुने हुसैन करबला जे रेगज़ार धरतीअ ते बि नमाज कज़ा कोन कई हुई ज़ालिमन चयो न ज़ालिम खे ज़ालिमो एतरी त मोहलत जो जुमे जो ॾिहाड़ो आहे जुमे जो वक़्तु आहे मां वुज़ू कयां नमाज़ पढ़ा थोड़ो इंतज़ार कयो वरी तव्हां ॿ हथ कयां थो घबरायो न मां मुर्शिद अलीअ जो बचड़ो हा
डाडा 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 जो सुभान अल्लाह मनाने मोहम्मदुर रसूलुल्लाह जो नोटे है मां अम्मा फातिमतु ज़हरा जे जिगर जो टुकड़ो हा घबरायो न ता यजीदी लश्कर हो मां मुहम्मदी लश्कर हा ताना बहुत थकिया तो पर नमाज तो पढ़ लियो फर्ज नमाज जो टाइम आ जालिम इजाजत न प्यादन मुर्शिद अली जो मुर्शिद हुसैन फरमायो ईअं न थे जो क़यामत जे ॾिहाड़े मुंहिंजो रब मां हुसैन खे मयार ॾे हुसैन मक्के में नमाज कज़ा न कई मदीने में नमाज कज़ा कोन कई सफर में नमाज कज़ा कोन कई हज़र में नमाज कज़ा कोन कई हुसैन करबला जे मैदान में तू नमाज कज़ा कई मां हुसैन का अल्लाह जी मयार बर्दाश्त न थींदी ज़ालिमो नमाज पढ़ण त ॾियो अल्लाह जो कसम सुनो मुंहिंजो मुर्शिद हुसैन नमाज जी नीयत करे बीठो दौरान नमाज ज़ालिमन जाबिरन आमिरन इन लुटेरन सुने हुसैन जे मथा हमलो कयो सुने हुसैन जो सिर सजदे में हो मुर्शिद हुसैन जो सिर सजदे में हो सजदे में जामे शहादत पी करे नाने मोहम्मद रसूलुल्लाह जी उम्मत के बुधाए जो बुधो भली मैदान जिहाद में छो न हुजो गर्दन कटजे त 1000 दफा कटजे पर अल्लाह जो सजदो कज़ा न थे नारे तकबीर करबला का शाह हुसैन करबला का शाह हुसैन करबला का शाह हुसैन नारे तकबीर जिसकी हिम्मत पर अलीयुल मुर्तजा को नाज था पुछवा चौथा हल्लू भी सही ब्रेक दे बीजी भी गयो था हां से बैटरी लो है ना ताली ये हमारा तो नहीं बैटरी बिजली आए को ना चार्ज जी जनरेटर तेल खाइनो रखा तेल आए से जाम ये हमारा तो नहीं सोलर दे विचार नथी रात जो टाइम आ सिज को ने अब जाई बतानी बैटरी ने चार्ज किया असा मोमिन हूं अब छायो गलायो छायो बुधर तो चाहे छायो मोमिन अल्लाह जो कसम मोमिनन जी बैटरी अल्लाह जे पाक कुरान ते चार्ज थी आ दादा तो सुभान अल्लाह जिसकी हिम्मत पर अलीयुल मुर्तजा को नाज था उस नवासे पर मोहम्मद मुस्तफा को नाज था यूं तो सजदे करने वाले हैं बहुत सारे बंदे पर हुसैन इब्ने अली का और ही अंदाज था जिस तरह से सजदा किया था करबला में आपने उसके सजदे पर खुदाए लम यज़ल को नाज था अली बाबा नबी नाना शराफत हो तो ऐसी हो अली बाबा नबी नाना शराफत हो तो ऐसी हो चले खंजर करे सजदा चले खंजर करे सजदा इबादत हो तो ऐसी हो अल्लाहु अकबर असर जी नमाज थी मुझे सही नमाज का फारिग थियो सहाबा फारिग थिया मुझे सही उठियो सोनो अली अजा मस्जिद नबवी में बैठो आ सही नो क्या किताबन में अचे तो साईं हलिया साईं चेहरो पोइते न फेरायो साईं उते ही आवाज ॾिनो अली तवज्जो आहे न सुभान अल्लाह आखिरी लफ्ज़ तवज्जो सां साईं आवाज ॾिनो अली सोने अली फौरन लब्बैक व सअदैक या रसूल अल्लाह से अली हाज़िरा तवज्जो कजा मदीने जमीर फरमायो अली अजमा मोहम्मद करीम जी दिल थी चे अजमा मोहम्मद करीम तुझे घर जो मेहमान बन जा जिनके घर जो नबी मेहमान बन जे इन जे शान जो केर मुकाबलो कंदो सुभान अल्लाह कोई ना अल्लाहु अकबर सोने अली साईं अॻियां पिया हलन सोनो अली पोयां दिल में सोचे तो घर में तो कुछ भी कोने जो मेहमान मुझे घर जो मेहमान तू बन जे मुझे घर में तो कुछ भी कोने
हाणे तवज्जो कजाए आखिरी लफ्ज़ तो बयान क्या किताबन में लिखियो पियो मुझे मुर्शिद अली पंहिंजो चेहरो मथे आसमान की तरफ कयो आसमान की तरफ कयो ऐं छा थो चए तो मौला मुश्किल कुशा वॾा लफ़्ज़ छा आहिनि मौला मुश्किल कुशा ओला हाजत रवा तू मुश्किल कुशा तू हर जगह पे मौजूद तू वाजिबुल वजूद तू अल्लाहुल गुयूब तू ओ मुझा मौला सॼी काइनात के ख़ल्क़ण वारो तू आसमानन के ख़ल्क़ण वारो तू ज़मीनुन के बिछाइण वारो तू सिज के रोशनी ॾियण वारो तू चंड के चांडोकी ॾियण वारो तू सितारन के नूर ॾियण वारो तू ओ मुझा मौला समुंड ने दरियाउन के ख़ल्क़ण वारो तू रब कलाम मुक़द्दस में आवाज़ हो रही चतो वशम्सी वज़ुहाहा वल्क़मर इज़ा तलाहा वन्नहार इज़ा जल्लाहा वल्लैल इज़ा यग़शाहा वस्समाइ वमा बनाहा वल्अर्ज़ वमा तहाहा वनफ्सिन वमा सव्वाहा फअल्हमहा फुजूरहा वतक़वाहा मौला मुश्किल कुशा तू रिस्क ॾियण वारो तू इन्नल्लाह यरज़ुक़ु मन यशाउ बिग़ैर हिसाब ओ मुझा अल्लाह इज्जतुन जो मालिक तू ज़िल्लतुन जो मालिक तू ज़िंदगिन जो मालिक तू मौत जो मालिक तू कुल अल्लाहुम्मा मालिकल मुल्क तुतिल मुल्क मन तशा व तनज़िल मुल्क मिम्मन तशा व तुइज़्ज़ु मन तशा वतुज़िल्लु मन तशा बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर ओ मुझा मौला अज हेड़ो मेहमान मालिय जे दर्जो बढ़ायो थई रब मेहरबानी कर हाणे मुश्किल के आसान कर अल्लाहु अकबर कबीरा किताबन जे अंदर जे थो मुझो साईं सोने अली जे दरवाजे ते आयो मुझो साईं सोने अली जे घर जे अंदर आयो अल्लाहु अकबर अम्मा फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा मुसल्ले ते बैठी आ ज़िक्र अस्कार में मशगूल आ कुरान पाक की तिलावत में मसरूफ आ मुझे साईं सलाम कयो अम्मा फातिमा ज़हरा सलाम जो जवाब दिनो मुझो साईं खट ते बैठो बिस्तरे ते बैठो हंद ते बैठो चार पाई ते बैठो मुझे साईं फरमायो फातिमा जी मुझा बाबा फातिमा या सामो तेगड़ी पयान या सामो हांडी पयान फातिमा इन हांडी मां दुहा ता निकल ताजी का शेन में पयला वाह जी खुशबू फातिमा या हांडी तखली मां मोहम्मद करीम जे खिदमत में आ नारे तकबीर गली नगर नगर गली गली अली अली नगर नगर गली गली नारे तकबीर फातिमा ये दिगड़ी पई आ न दिगची पई आ न ये हांडी पखण त ये खणी तच इन में ताज़ा ताज़ा दूहा ता निकरन वाह जी खुशबू आ खणी तच अम्मा फातिमा मुसल्ले ता उठी दिगड़ी वट गई दिगड़ी खणी की ताज़ी ता से पयला दूहा में निकरन था वाह जी खुशबू आ दिगड़ी खणी किताबन में जे तो अम्मा फातिमा जने सुहने अली के दिठो न अब तवज्जो आहे न अम्मा फातिमा जने सुहने अली के दिठो न अब कने अखिन नखिन में गालियूं थी वेंदियूं आहिनि समझो था हिकिड़ी ॻाल्हियूं अखिन अखिन सां ॿियूं ॻाल्हियूं रुमाल में वापारी कंदा आहिनि बाबा हे पको थई माना लखो अब हे पको मथा हे कच्चा माना 1,10,000 हां अब हे पको इन मां हे कच्चा कढजाए माना 90,000 मां ॿियो वापारी आहियां ख़बर आहे हर शइ सिखणु ज़रूरी आहे हर शइ जो इल्मु हुजे न काथे जो फास तो बोला खैर करे कीअं मोह ॾियूं बहरहाल उस्ताद वेठो हुजे शागिर्द हुजे उस्ताद शागिर्द खे अखियुनि जो इशारो कंदो न सम्झींदो उस्ताद चवंदो निकिरो त अहिड़ा मुचड़ा खणी शागिर्द गोली अखियुनि में ॻाल्हियूं थींदियूं आहिनि न माने तवज्जो कर अम्मा फातिमा सोने अली खे ॾिठो अखियुनि अखियुनि में सोने अली जो दुआ कमो तूं तो घर में कुझु कोन्हे करायो
तू तो जो घर में कुछ कोने हे कॾहिं आयो आहे अल्लाहु अकबर। अम्मा फातिमा अखियुनि अखियुनि में सुहिणे अली खे जवाब ॾिनो, अली मूंखे पंहिंजे बाबे जे अल्लाह जो कसम मूंखे ख़बर न आहे त कॾहिं आयो आहे, मूंखे इल्मु न आहे कॾहिं आयो आहे। के चवण वारे वाह जा लफ़्ज़ छा चे तो आंखों आंखों में इशारे हो गए, आंखों आंखों में इशारे हो गए, हम तुम्हारे तुम हमारे हो गए। अल्लाह अकबर। अली मुझे खबर ना है, अल्लाह हो जाने दो कहता या मुझे खबर ना है। अल्लाह पंहिंजी कुदरत सां पंहिंजे महबूब खे ॿुधायो मुंहिंजा महबूब माहौल ख़राब थी वियो आहे। अली पुछे तो फातिमा खां हांडी कॾहिं आई आहे? फातिमा चए थी मूंखे बि ख़बर न आहे त हांडी कॾहिं आई आहे। मदीने जे मीर फरमायो अली जी मुंहिंजा साईं, अली हैरान थियण जी ज़रूरत न आहे। फातिमा जी मुंहिंजा बाबा, फातिमा परेशान थियण जी ज़रूरत न आहे। तवज्जो कजां तुझो ईमान ताज़ो थी पवंदो। अली जी मुंहिंजा साईं, अली हैरान थियण जी ज़रूरत न आहे। फातिमा जी मुंहिंजा बाबा, फातिमा परेशान थियण जी ज़रूरत न आहे। हाज़ा सवाबु दीनार। अली अॼु अल्लाह जे रस्ते में हिकिड़ो दीनार ख़ैरात करे आए हैं न, रब उन जो नक़द बदिलो अता कयो अथई। साथियुनि खे चवंदो मां ज़ोक में हीअं चवां माना रब करीम दुनिया में ई अहिड़ियुनि शख़्सियतुनि खे जन्नत जा खाधा खाराए छॾिया हा। अल्लाह जो कसम हाज़ा सवाबु दीनार। अली जेको दीनार जो ख़ैरात करे आए न, अल्लाह उन जो नक़द बदिलो अता कयो अथई। मुसलमानो सुहिणे अलीअ जो नक्श कदम इहो आहे, इबादत अल्लाह जी, इताअत मुहम्मद रसूलुल्लाह जी, हर ज़ालिम सां बग़ावत, हर मज़लूम जी हिमायत, बिला तफ़रीक़ इंसाननि जी ख़िदमत। इहो सुहिणे अलीअ जो पैगाम आहे, मिठड़े मुहम्मद करीम जो पैगाम आहे। अॼु अचो त गॾिजी करे सुहिणे अलीअ जे पाक ज़िंदगीअ खे पढ़ूं, सुहिणे अलीअ जी पाक ज़िंदगीअ खे सम्झूं ऐं सुहिणे अलीअ जे नक्शे कदम ते पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियूं। छो त मदीने जे मीर फरमायो हो अस्हाबी कन्नुजूम बिअय्यिहिम इक़्तदैतुम इह्तदैतुम। दुनिया वारो मां मुहम्मद करीम जा समूरा सहाबा सतारनि वांगुरु अथव। हिकिड़े सहाबी जी दामन खे पकड़ींदव हिदायत वारा बणिजी वेंदव। अल्लाह जो कसम समूरा सहाबा वॾे शान वारा, वॾे मान वारा, वॾे मर्तबे वारा, वॾी फज़ीलत वारा, जिनजे लाइ रब पाण कलाम मुक़द्दस में फरमायो रज़ियल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु। मुंहिंजा महबूब मां अल्लाह तुंहिंजे सहाबा खां राज़ी थी वियुमि, तुंहिंजा सहाबा मां अल्लाह खां राज़ी थी विया। अॼु मूंसां वाइदो कर इंशाअल्लाह अॼु खां पोइ असांजी ज़िंदगी इंशाअल्लाह अल्लाह जे पाक क़ुरान खे पढ़ंदे गुज़रंदी। अब क़ुरान पढ़ंदो इंशाअल्लाह। अॼु वाइदो कयो अॼु खां पोइ सिर्फ़ु क़ुरान पढ़ंदासीं न क़ुरान खे सम्झंदासीं। अॼु वाइदो कयो त इंशाअल्लाह अॼु खां पोइ क़ुरान पाक खे सम्झी क़ुरान पाक जे हुक्मनि जे मुताबिक़ पंहिंजी ज़िंदगी गुज़ारींदासीं। अब इंशाअल्लाह चओ रब तव्हांखे तौफ़ीक़ ॾींदो। हा मां दुआ थो कयां अल्लाह तबारक व तआला तव्हां असांजी हिन हाज़िरी खे मंज़ूर व मक़बूल फरमाए। दुआ करो तो मुझे याद घर जे सभिनी भातियुनि खे चओ जेॾी महिल वक़्तु मिले ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन। अब इनखे आयत लिखी दीजो ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन। क़ुरान में वॾी ताक़त आहे, वॾी ताक़त आहे। इहो विर्द पढ़ंदा रहो इंशाअल्लाह अल्लाह तबारक व तआला तव्हांजो इन मसइले खे हल करेंगे। दुआ कयूं था ज़िंदगी बाक़ी मुलाक़ात बाक़ी व आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। कोई आए या खत्म थे दुआ करो भाई। अब सभी साथी एकदम सूरतुल फातिहा के दफा कुल शरीफ पर पढ़ो। मोहतरम लुत्फुल्लाह थी विया उन जे ईसाले सवाब जे लाइ दुआ घुरो ऐं जेका बि तव्हांजा मरहूमीन वॾा नंढा जे फोत थी विया आहिनि, अमड़ियूं भेंडियूं न्याणियूं फोत थी वियूं आहिनि, उन जे मग़फ़िरत जे लाइ बि दुआ घुरो। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिकि यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन
اهدنا الصراط المستقيم صراط الذين أنعمت عليهم غير المغضوب عليهم ولا الضالين آمين بسم الله الرحمن الرحيم قل هو الله أحد الله الصمد لم يلد ولم يولد ولم يكن له كفوا أحد بسم الله الرحمن الرحيم قل هو الله أحد الله الصمد لم يلد ولم يولد ولم يكن له كفوا أحد بسم الله الرحمن الرحيم قل هو الله أحد الله الصمد لم يلد ولم يولد ولم يكن له كفوا أحد اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم أنت السلام ومنك السلام تباركت يا ذا الجلال والإكرام ربنا آتنا في الدنيا حسنة وفي الآخرة حسنة وقنا عذاب النار ربنا ظلمنا أنفسنا وإن لم تغفر لنا وترحمنا لنكونن من الخاسرين اللهم إنك عفو كريم تحب العفو فاعف عنا اللهم أجرنا من النار يا مجير يا مجير يا مجير اللهم اغفر لحينا وميتنا وشاهدنا وغائبنا وصغيرنا وكبيرنا وذكرنا وأنثانا اللهم من أحييته منا فاحيه على الإسلام ومن توفيته منا فتوفه على الإيمان اللهم اغفرهم وارحمهم واجعل الجنة مثواهم يا أرحم الراحمين اللهم اجعل قبرهم روضة من رياض الجنة ربنا أفرغ علينا صبرا وثبت أقدامنا وتوفنا مع الأبرار या अल्लाह से दुनिया दिन बारन मेहनत कई है प्रोग्राम के सजाए अपन बारन की मेहनत के कबूल फरमा या अल्लाह से जिनका तुझे बाना कुरान बुदन जे निज साहिन अजीम शान प्रोग्राम में आया अपन बारन की हाजिरी के कबूल फरमा या अल्लाह सा सब ने जे गलत ने गुनाह के माफ फरमा सगीरा कबीरा गुनाह माफ फरमा ज़ाहिरी मख्फी गुनाह माफ फरमा या अल्लाह असांजे हालत रहम फरमा असांजे पैगंबर जे हालत रहम फरमा असांजे भाउरन भेनरन जे हालत रहम फरमा असांजे बच्चन ॿारन घर वारन जे हालत रहम फरमा या अल्लाह असां सभिनी खे सिरात मुस्तक़ीम ते ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ नसीब फरमा या अल्लाह असां सभिनी खे पंजनि वक़्तनि जो निमाज़ी बणा या अल्लाह नमाज़ बा जमात नसीब फरमा या अल्लाह सुबुह जे पहरन में शाम जे पहरन में कुरान पाक जी तिलावत नसीब फरमा या अल्लाह हरमैन शरीफ़ैन जी हिफाजत फरमा मस्जिद अक्सा बैतुल मुक़द्दस जी हिफाजत फरमा या अल्लाह मदारिस ऐं मसाजिद जी हिफाजत फरमा आलिमन ऐं तालिबन जी हिफाजत फरमा या अल्लाह पूरी दुनिया जे मज़लूम मुसलमानन जी हिफाजत फरमा या अल्लाह इन दुआ में जेका तुझा बाना शरीक सभिनी जी हलाल रोज़ी में बरकत नसीब फरमा या अल्लाह सा सभिनी के हराम खोरी खां बचा ज़लालत ऐं गुमराही खां बचा मुझा करीम मौला जिन दुजन बानन के औलाद ना है उनन के नेक सालिह औलाद अता फरमा जिन जी औलाद फरमा बरदार ना है उनन जी औलाद के फरमा बरदार बना या अल्लाह जेका तुझा बाना जेके तुझू बानियों बीमार हैं सबनी के शिफा ए कामिला आजिला मुस्तमिर अता फरमा दर्द मंदन जे दर्दन के दूर फरमा परेशान हाल बानहन जे परेशानन के दूर फरमा मुझा करीम अल्लाह हिन दुआ में जेका तुझा बाना शरीक हैं इनन जा जेके मित्र माइट अजीज करीब रिश्तेदार इन फानी जहान के छड़े विया हैं खुसूसन मोहतरम फजलुल्लाह रिन साहब या अल्लाह सबनी जी कामिल मग़फ़िरत फरमा सबनी के करवट करवट जन्नतुल फिरदौस में आला मकाम अता फरमा या अल्लाह असा सबनी के आखिरत जी तैयारी ऐं आखिरत जो फिक्र करने जी तौफीक नसीब फरमा या अल्लाह असा सबनी के मौत जी सख्ती खां बचा कब्र जी सख्ती खां बचा क़यामत जी सख्ती खां बचा जहन्नम जे अजाब खां बचा मौला कलमे जी जिंदगी कलमे ते मौत अता फरमा ईमान
जी जिंदगी ऐं ईमान ते मौत अता फरमा। क़यामत जे ॾिहाड़े पंहिंजे महबूब मदीने जे मीर आमिना जे लाल जी शफ़ाअत नसीब फरमा। या अल्लाह साईं जे रहमत वारनि हथनि मुबारकनि सां हौज़े कौसर जा जाम नसीब फरमा। या अल्लाह हिन दुआ में जेका तुंहिंजा बानहा शरीक आहिनि तू सभिनी जे सीननि जे राज़नि खे ॼाणे थो। मौला तू अलीमुम बिज़ाति सुदूर आहे। या अल्लाह सभिनी जूं जाइज़ हाजतूं ऐं जाइज़ मुरादूं पूरियूं फरमा। जे दोस्त पंहिंजे केस जे लाइ चयो आहे मौला तू तमामु मुआमलात में आसानी फरमा। पंहिंजे बानहे जे परेशानियुनि खे ख़त्म फरमा। या अल्लाह पंहिंजे बानहे जे परेशानियुनि खे ख़त्म फरमा। या अल्लाह ग़ैबी ख़ज़ाननि मां तू पंहिंजे हिन बंदे ऐं बानहे जी मदद फरमा। या अल्लाह जेको घुरी सघिया हो उहो बि अता फरमा। जेको न घुरी सघिया हो पंहिंजी रहमत जे सदके बेघुरियो अता फरमा। या अल्लाह असांजे ख़ाली हथनि खे पंहिंजे नूर सां मुनव्वर फरमा। असांजी ख़ाली झोलीअ खे पंहिंजी रहमत सां मुनव्वर फरमा। या अल्लाह जॾहिं जहान खे छॾण जो वक़्तु हुजे, मिटनि माइटनि खां मोकिलाइण जो वक़्तु हुजे, बच्चनि खे यतीम करण जो वक़्तु हुजे, घर वारनि खे बेवह करण जो वक़्तु हुजे, या अल्लाह अखियूं बंदि करण जो वक़्तु हुजे, मौला कफन पाइण जो वक़्तु हुजे, या अल्लाह क़ब्र में सुम्हण जो वक़्तु हुजे, या अल्लाह तुंहिंजे बारगाह में हाज़िरीअ जो वक़्तु हुजे। या अल्लाह असां नंढनि वॾनि जवाननि पोढ़नि मौजनि अमड़ियुनि भेनरुनि न्याणियुनि सभिनी जे ज़ुबाननि ते कलमो हुजे। या अल्लाह सभिनी जो ख़ातिमो बिल ख़ैर हुजे। या अल्लाह सभिनी जे ज़ुबाननि ते कलमो हुजे। ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु